चङो बाबा न साईं, हाणे मूंखे इजाज़त। सुभाणे जी पारत हुजे। मालिक खे पारत आहे। ॾिसो था बाबा, इन हक़ सच था चयो, कीअं था हलो प्राइनि। वॾा नालायक इंसाननि को राम कॾहिं सुधरण जा आइन ई कोन। सियाणी तू छा थी समझी त असांजो पुट असां सां मजाक थो करे। मुंहिंजा जड़ी मलूकड़ी ज़ाल अथसि, भला उनखे ॿी शादी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छोकरी घर में वेहे कान थी। अलाए केतिरा चक्कर मिठल फोन कई आहे त कूंज सां मूंखे ॻाल्हायो। कूंज हुजे घर में त ॻाल्हायूंसि न। इन करे ई मिठल कावड़ में अची वियो आहे। उहो त सही आहे, पर इन तुंहिंजे मिठे लिड़े खे रिश्तो मिलियो किथां आहे? ओ मिठल सां गॾु छोकरी फैक्ट्री में कम कंदी आहे। छा छोकरी मजदूरी कंदी आहे, उन सां शादी कंदो? वाड़ी वाह। हा माई, अमीरन जी धीअ सां मुंहिंजो पुट शादी करे नतीजो ॾिसी चुको आहे। हाणे वीचारो गरीब जी छोकरी सां शादी तो करे। हू छोकरी खणी मिल्कियत कान आणींदी, घट में घट मुड़स लाइ खोड़ सारो प्यार त आणींदी न, ऐं पंहिंजे घर खे घर समझंदी। भॼी वञी माइटनि वटि त कोन वेंदी न। पोइ त इन जो मक़सद इहो ई आहे न त तव्हां मिठल खे इजाज़त ॾेई छॾी आहे शादीअ जी। न माई, असांजो त पूरो ज़ोर आहे त छोकिरो शादी न करे, पर छा कयूं, हू त मञे ई नथो। हाणे माई छोकिरे जो ज़ोर लॻो पियो आहे त शहर अचो ऐं मुंहिंजो रिश्तो पको करायो। दी छोकरी भी राज़ी आहे, छोकरो भी राज़ी आहे, पर मिड़ेई रस्म आहे, असांखे वञी ॻाल्हाइणो त पवंदो न। भला इहो तो वारो छोरो अॼुकल्ह पीउ जो बि चवण कोन थो वठे छा? अदी असीं त अञा ज़ोर लायो बीठा आहियूं त छोकरो मुड़ी वञे। हाणे जेकॾहिं नथो मुड़े त मजबूरन असांखे वञी रिश्तो पको त कराइणो पवंदो न। आहा, उन छोकरी जे विच न थे पके में पाणी। दोस्तों कुछ सोच, एड़ो कुछ सोच जो सुल्तान ऐं वरियाम वारनि जे विच में वरी बाहि भड़की पई। पर जेकॾहिं ये ॿई धुरियूं पाण में हिकु थी वियूं त पोइ दोस्तों असांखे त केरु खंगंदो ई कोन। हाणे उन्हनि खे हिकु थियण खां कोई बि नथो रोके सघे बाबा साईं। वरियाम खे मारण सां इहा दुश्मनी अॻिते न वधंदी। वरियाम जे पुठियां पोइ आहे केरु जेको वरियाम जो पलान कंदो? हा, बाक़ी जेकॾहिं सुल्तान जे ॿिन्ही भाइरनि मां कंहिं हिक खे लेटाए था विझूं त पोइ साईं इहो मलाखड़ो वरी मची उथंदो। हाणे बाबा साईं उन मां हिक खे बि लेटायोसीं न, सुल्तान जो शक सिधो असां मथां ईंदो। तॾहिं त चवां थो दोस्तों, कम अहिड़ो कर जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे ऐं सुल्तान जो शक बि असांजे तरफ़ां हुन दर ते पवे। बाबा साईं, दिलबर वारा मल्हार गॾु आज़ादु कंदा, छो न असां हुनखे वाट ते पूरो करे छॾियूं? सलाह त तो कम जी ॾिनी आहे, साहब ज़िंदगी में पहिरियों चकर लाहो थी। पर तूं सोच त छा मल्हार खे हीअं अकेलो ई छॾे ॾींदा त अॻे चकर वांगुरु दुधियर वशर थियसि? इंसान ग़लतियुनि जो घर आहे बाबा साईं, थी बि सघे थो। त पोइ तव्हां निकिरी वञे थोसि ऐं ॻोठ जी ॿाहिरां वञी ताड़ करे बीहोसि। जेकॾहिं ॻोठ में अचे त हथ न लाहिजोसि, बाक़ी जेकॾहिं दिलबरारनि जे इलाइक़े में हुजे त घोटजोसि। पोइ जेकॾहिं सुल्तान जो शक असांजे मथां आयो त मुंहुं ॾेई वठंदासीं। वरी बि हिकु दफ़ो सोचे ॾिसो बाबा, किथे ईअं न थिए मल्हार जे मौत खां पोइ सुल्तान असांजी ॻिचीअ पइजी वञे। दोस्त सोचींदासीं त कुझु न करे सघंदासीं। सोचण खे छॾ, जेको चवां थो सो वञी कयो। हितां निकिरण जी कयो, ईअं न थिए जो असां सलाह कंदा रहूं ऐं मल्हार वञी घर पहुचे। ठीकु आहे बाबा। साईं, नई ॻाल्हि ॿुधी अथव? नई ॻाल्हि कहिड़ी बानू बेगम? ॿुधण में आयो आहे त अदो जाड़ो मिठल जी ॿी शादी पियो करे। हुननि ॻाल्हि कई आहे, ऐं तो एतबार करे वरितो? बानू बेगम वॾा ठग आहिनि, मिड़ई असांखे बेवकूफ़ पिया बणाइनि, ॿियो कुझु बि कोन्हे ॻाल्हि। पहिरियां त मूं बि ईअं ई सोचियो त असांखे हू बेवकूफ़ पिया बणाइनि, पर ॻाल्हि ईअं न आहे। हिन जो मतिलबु त तोखे पूरी पक आहे त हू मिठल जी ॿी शादी कराईंदा? असल में अदे वारा मिठल सां फोन ते पिया ॻाल्हाइनि ऐं जातो बि हुनखे रोके पई त असीं तोखे शादी करण कोन ॾींदासीं। इहो सभु कुझु माई शाणी ॿुधी वरितो ऐं हुन अची तोसां ॻाल्हि कई, ईअं न? जी,
यही आहे साईं। अरे बानू बेगम यो चाड़ो वडो ड्रामाबाज आहे। पर जी ठगे के तू समझी कोन सघंदी। जे न अदा या ॻाल्हि करिया त मां न मञा हा, पर इहा ॻाल्हि मूंसां सियाणी अची कई आहे। बानू सियाणी के उन्हनि 2 रुपया खाराए उनखे पढ़ाए मोकिलियो आहे, जे तोखे अची आहे समूरी ॻाल्हि ॿुधाई आहे। अहिड़ी ॻाल्हि नाहे साईं। अॼु ताईं वसाई जादो ऐं सियाणी घणो ज़ोर लॻाए चुकियूं आहिनि। हुननि पंहिंजे तरफ़ां घणेई वस कया आहिनि मूंखे बेवकूफ़ बणाइण लाइ, पर कामयाब न वयूं आहिनि। साईं हक़ीक़त इहा आहे त हिन दफ़े सियाणी कूड़ कोन पई ॻाल्हाए। जेकॾहिं न ज़िंदगीअ जो मसलो पूंज जो न हुजे त मां परेशान न थियां हा। तव्हां थोरो सोचो, जे मिठल ॿी शादी करे थो त कुंजे जी ज़िंदगी त अज़ाब बणिजी वेंदी। मां त चवां थी थोड़ा सीरियस थी इन मसइले ते सोचो। ठीकु आहे, जेकॾहिं तूं चई थी त मां जाड़ी खे घुराए सां ॻाल्हाए थो वठां, हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। ज्यादा ॾे ख़बर असां जेको तीर पंहिंजे शिकार जे लाइ छॾियो उहो पंहिंजे निशाने ते पहुतो या न? इहे त हाल अहवाल तूं मूंखां पुछ ई न। सुबुह साण माई सियाणी आई हुई, सॼा हाल अहवाल मूंखां पुछी इहे ज़ू थी वई। ऐं त तूं मूंखां वॾी वाछ, ये तोखां सॼा हाल अहवाल वठी तुंहिंजा ओंगर वठी सिधो वेई हूंदी अथई बानूअ खे ॾियण। हा जाड़ा, सियाणी खां त मानी खाइण बि विसरी वई आहे। हाणे वई आहे बानो खे हाल अहवाल ॾींदी, वरी इजो थी हिते लामारो ॾेई अचे। जदो तूं अहिड़ो कमु कर जो इहा माई सियाणी इहे हाल अहवाल सिर्फ़ रुॻो वतीअ खे न ॾे, पूरे ॻोठ में हाल अहवाल वञी घुमाए फेराए। जादो ऐं जाड़ो मिटल पुट जी ॿी था पिया शादी कराइनि। कोशिश त घणई पई कयां जाड़ा, पर अॻियां बि तवारी भेण बानो बेगम ऐं अकबर ख़ान आहिनि। एॾो सवलाई सां असांजे यार में कोन फासंदा। हाणे जॾहिं ख़बरूं अती बानो बेगम ऐं अकबर ख़ान ताईं वञी पहुचंदियूं न, ॾिसजांइ मज़ो सॼो आराम में निंड्रू मिट्रू सभु आराम थी वेंदनि। पोइ ॾिसजांइ भई ढिका पटका पोतियूं विझंदा असांजे पेरनि। जादो मञा थो त अकबर ख़ान ऐं अती बानो बेगम अकुल जा वॾा अकाबर आहिनि, पर हा जॾहिं इहा ख़बर पवंदनि न त उन्हनि जे धी मथां पहाज पिया आणनि त पोइ तूं छा थी सम्झी? हा
जाती सब्जी तो बस ये हथ ते रखी वही रहंदा। कहिड़ी ख़बर त हू सोचनि छा था। जादो जादो आणी तूं वेही रुगो तमाशो ॾिस त कीअं थी इहा बानो बेगम असांजे घर जा ईअं चक्कर कटे। असां वापसि वेंदासीं। राणी इहो न सोचिजांइ त तव्हांजे करे असां सां मसइलो थियो आहे ऐं असां बेज़ार थी विया आहियूं। मसला त ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। तव्हांजे हुजण या न हुजण सां उनजो को बि तालुक न। न दिलबर, ॻाल्हि इहा नाहे जो असां इन करे हितां वञूं पियूं। असां वापसि वेंदासीं, पर तव्हां रुगो रेस खां ज़िमो खणायो त असांजे वापसि वञण खां पोइ उहो असांजे मथां ज़ुल्म न कनि ऐं असांजी उहा ई इज़त कई वञे। असां जंहिं इज़त जा हक़दार आहियूं। ज़ाहिर हर हिस सां ॻाल्हाइणो त पवंदो न। ऐं ॿियो त तव्हांजो ज़िमो बि हुनखे खणाइणो आहे, पोइ ई तव्हांखे हुनजे हवाले कबो। ईअं थोरो ई थींदो। ईअं असां कॾहिं बि कोन कंदासीं जो हथ सां तव्हांखे मौत जे मुंहं में धिके छॾियूं। इहे तव्हांजा असां मथां लख थोरा। ॿाहिरि भेणुनि मथां थोरा न आहिनि कंदा दी, इहो असांजो फर्ज़ आहे। अलाह भली कंदो तव्हां हितां इज़त सां वेंदो ऐं हुते बि तव्हांजी इहा ई इज़त थींदी जेका हिते असां वटि तव्हांजी थिए पई। चाचा, उहे इंसान न पर जानवर आहिनि। हुते असांजी उहा इज़त न कई वेंदी जेतिरी तव्हां असांजी इज़त हिते कयो पिया। असांखे त पंहिंजे घर खां वधीक हिते सुकून मिलियो आहे। पोइ मां हिते ई रही पऊं। न चाचा, असांखे हितां वापसि वञणो ई पवंदो। जेकॾहिं तव्हां हिन में ई पंहिंजी बहितरी सम्झो थियूं त पोइ असां किथे न आहियूं रोकण वारा। तव्हां असांखे हर वक़्तु यादि रहंदो। असांजे हितां वञण खां पोइ बि असां तव्हांखे विसारे न सघंदासीं। राणा ख़ान, हिकु नई ख़बर ॿुधी अथई? बस हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। जॾहिं बि हथो त तो मां ॿाहिरां थो अचां त तूं मूंखे राति जो 11 वारियूं ख़बरूं पई थी ॿुधाई। अॼु ॿुधाए कहिड़ियूं ख़बरूं सोचियो वेठी? जाड़ो ऐं जादो मिठल जी ॿी शादी पिया कराइनि। न छोरे, मिठल जी त का ख़बर ई कोन्हे। अलाए कहिड़ा वञी वण वसाई ऐं तूं जो हिते हवाल पई थी कटी त मिठल जी ॿी शादी था कराइनि। कथम था कराइनि ॿी शादी? इहा ॻाल्हि मूं समाई सियाणी करे वई आहे। इहा सॼी जादो ऐं जाड़े जी चाल अथई। अदो अकबर ऐं उनारी माई तोखे पिया था बेवकूफ़ ठाहिनि। मां मञा थी त इहा चाल आहे, पोइ इहा चाल असीं छो न खेॾूं? गोराम लाइ हिकिड़ी छोकिरी ॻोल्हियूं ऐं गोराम जे नाले जी हुन ते पोती विझी अचूं। पोइ ॾिस त इहा बानो बेगम असांजे दर ते कीअं थी जुतियूं घसाए। न को न वसाई न इन ड्रामे रचाइण सां अधे या हुनजी घरवारी ते को बि असर पवण वारो न अथई। तूं रुगो गोराम लाइ छोकिरी ॻोल्ह ऐं हुनजे मथां पोती वञी विझी अचां मां गोराम जे नाले जी। पोइ तूं ॾिस त बानो बेगम जे पेरनि जे हेठां कीअं थी ज़मीन निकिरे। असां तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जेकॾहिं मां न ॿी शादी कयां तूं मूंखे छा कंदीअ? पहिरियां त तोखे सम्झाइण जी कोशिश कंदसि। जे तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञी ऐं तूं मुंहिंजे मथां पहा ॼांदी त तोखे ज़हर ॾेई मारे छॾींदसि। ऐं जे इहो वक़्तु आयो न त पंहिंजो पाण खे बि मारे छॾींदसि। इन मां त ज़ाहिर थिए थो न त औरत खे ज़हर खां वधीक उन जे लाइ पहाज मुसीबत आहे। रात जेकॾहिं तूं औरत हुजी हा न ऐं मां मर्द ऐं तोते पया ॼाणिया हा न तॾहिं तूं इहो आज़ाद समझी सघी हा। समझीस साईं, समझीस। अहिड़ा मिसालड़ा ॾेई मुंहिंजी इज़त जा धाणा न कढ। तोखे जीअं करिणो आहे वञी कर। घुराए सुभाणे गोराम खे ऐं सलाह कर उन सां उहो छा थो करणु चाहे। जे तुंहिंजे पारां मूंखे इजाज़त हुजे त पोइ मां ॼाणाई आहे गोराम। नठो ॾिस कीअं थी हाणे बानो बेगम खे मां चिपटियनि ते नचायां। ख़ुदा दिलबर वारा सुभाणे जेके बि शर्त रखनि उहे तव्हांखे मञणा आहिनि। सुभाणे हर हाल में राणी खे वठी अचणो आहे। उन जे करे असांखे उन्हनि जा हर शर्त मञणा आहिनि। तॾहिं राणी असांजे हवाले कंदा। जेको बि तूं हुकुम कंदे न असां सभु तुंहिंजा हुकुम मञींदासीं।
उन्हनि जा हर हुकुम असांजी अखियुनि ते ऐं जेकॾहिं तूं चवंदी न त मां पंहिंजो पटको लाहे उन्हनि जे पेरनि ते बि रखंदुसि। ॿियो हुकुम? अदा मां उन्हनि जे साम्हूं तव्हांखे एतिरो केराइण बि नथो चाहियां, बसि तव्हांखे एतिरो रुगो अर्ज़ु कंदुसि त तव्हां पंहिंजी तबियत खे रुगो थधो रखंदव न त मसइलो हल थी वेंदो मुंहिंजा अदा। अदा हाणे ही था कयूं, मां ऐं अदा वॾा कोन था वञूं, तूं ई रेस सां गॾिजी वञ। जेको बि तव्हां जे साम्हूं ॻाल्हाए थो उनखे विझो था ॻिचीअ में हथ। अदा ॾिस त मासी केॾो न ख़ुशि थिए थी। अम्मा अदा वारा सम्झी विया आहिनि त हाणे हर मसइलो ॾाढे जहिड़े सां हल कंदा। खुदा करे अम्मा ईअं ई थिए, पर मूंखे नथो लॻे त मल्हार जीअं सुल्तान ऐं गुलू सुधरंदा। तव्हांजी नज़रुनि में मल्हार सुधरी वियो ईअं न? हाणे थोरनि ॾींहंनि में जोगिन वारा वेस पाए वञी दर दर ते पिनंदो, पोइ मल्हार वांगुरु असां बि जोगिन वारा वेस पाए दर दर ते पिनऊं, तॾहिं तव्हांखे समझ में ईंदो त असां बि सुधरी विया आहियूं। पोइ असां ईअं कयूं, तव्हांजी नज़रुनि में पोइ असां सुधरियल हूंदासीं। अदा तव्हां अदी ऐं मासी खे छॾियो, जेको तव्हांखे मां चवां थो न रुगो हुन ते अमल कयो। जेकॾहिं तव्हां हिन चकर राणी खे न वठी आयो त मां दर दर ते जोगिन वारो वेस करे वञी भटकंदुसि। अलाह भलाई कंदो अदा, तुंहिंजी मस्तानी खे वठी ईंदासीं, पर जेकॾहिं हू न आई त मुंहिंजो तोसां वाइदो आहे, असां बि जोगिन वारो वेस पाए तोसां गॾु दर दर ते सदाऊं हणंदासीं। ॿियो हुकुम? अदा मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां मिठल जी ॿी शादी पिया करायो। अदे हे नूर भटारे जो कसम आहे, असांखे को बि शौक़ु कोन्हे मिठल खे ॿी शादी कराइण। हाणे छोरो लाटू वारी टिक ॿधी वे, छोरी का ताड़ी अथसि मंड में शहर में, चए थो हरू भरू मां उन सां शादी कंदुसि। अदे ने छोरे असांखे रत जूं मानियूं ॾेई छॾियूं, रत जूं मानियूं। अदे हाणे मां हिकिड़ो पोढ़ो मुड़ुस अची फाथो आहे, ॿिनि बाहिनि में अची पियो, हेॾां बाहि होॾां पाणी। हाणे हिकिड़े पासे तुंहिंजे सिर जी इज़त जो ख़्याल थो थिए ऐं हेॾा वरी जादू ऐं मिठल जो ज़िद। हाणे वञा त वञा काॾे, टंगो अची फाथो आहे। पर मां को ग़लति त कोन थी कयां, माउ पीउ औलाद जी शादी इन करे कराईंदा आहिनि को पीरी में मन सुख ॾिसनि, ऐं असां वारी छोकिरी वञी माइटनि में वेही रही आहे ऐं असां वारो छोकिरो वञी शहर में वेही रहियो आहे। ॿुधाए त हाणे मां कयां छा? तव्हां मिठल जी शादी में तकड़ पिया कयो, मां कुंज खे सम्झायां थी ऐं तव्हां मिठल खे शहर मां घुरायो। जेॾी मिठल घर आयो त कुंज खे मां वापसि कंदसि। ओ इहा ॻाल्हि थी, इहा ॻाल्हि मूं छोरे खे सम्झायो, फोनूं कयूं मांसि त बाबा छोकिरी असां सां नाराज़ आहे, तो सां नाराज़ कान्हे। जॾहिं तूं जल्दी वापसि घर में पहुचंदे न त इहा छोकिरी ठक हिते अचे घर में कंदे। पर न सही, ख़बर अथई छा थो चए? चए थो त जेका छोकिरी ससु ऐं सहुरे जी इज़त न करे, हुनजो चयो आखियो न मञे त पोइ उहा ज़ाल कहिड़े कम जी? कुंज त ॿार आहे, अॼु सुभाणे सम्झी वेंदी। तव्हां रुगो मिठल खे सम्झायो, ॿी शादी जे कंदो न त पोइ सॼी ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदसि। तो वारी छोरी त हिते वेंदी कान, सॼी ज़िंदगी तो वटि माइटनि में गुज़ारींदी, पोइ मिठल लाइ आज़ार न थींदो त ॿियो छा? माई जादो कन खोले इज़त सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां पंहिंजी न्याणीअ जे मथां ॿी पहाज आण कोन ॾींदसि, हिन करे मिठल खे सम्झाए हुनखे वापसि घुरायो। इन में मिठल जो भलो आहे, कुंज जो, तव्हां सभिनी जो ऐं असांजो भलो आहे। अदा कीअं बि करे मिठल खे मञराए वापसि घुरायो। मां बि वञी कुंज खे सम्झाए त मोकिलियांसि थी। ट्रेन जादो मुआरो छॾियल तीर कीअं डशम सिधो वञी अतीअ जे दिलि में भड़को कयो। चाड़ा कम त भलो पियो थिए, ॾाढो भलो,
तूं इहो ॿुधाए तो रिथियो छा आहे गूंज जे अचण खां पोइ? चावरी जा कंदुसि या एकड़ ॿेकड़ टेकड़ सेकड़ एकड़ ॿेकड़ करे कंदुसि सभिनी जो टीको ई टेरी। मुंहिंजा मौला मां तोखां सिर्फ़ इहो थो घुरां त मुंहिंजी मस्तानी मूंखां सभु रंज ख़तम करे वापसि अची मूंसां मिले। हिन पंहिंजे औलिया जे सदके हिन दर ते मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। आमीन। सब अची वियो। मल्हार नज़र नथो अचे, हुनखे घर विहारे आया आहिनि। पोइ हलूं, इन इंतज़ार में त बीठल आहियूं। सिकंदर। जी बाबा साईं। बाबा गाड़ी कट। जी बाबा। ये दुनिया दर्द